आकिल काबिल वास वकील चवां थी त मुंहिंजी पहिरीं शादी रियाज़ अली जरवार सां थी हुई, जंहिं मूंखे 6 महीना पहिरियां ज़बानी तलाक ॾेई छॾियो हो ऐं मुंहिंजो नंढड़ो बि उन वटि हो। हाणे मां अली ख़ान खोसे वल्द हाजी ख़ान खोसे सां शादी कई आहे। इन लाइ हू मूंखे मारण जी तमामु घणियूं धमकियूं ॾियनि था ऐं परेशान कनि था। कुझु खोसा बि आहिनि जंहिंमें कुझु जरवार बि आहिनि। उहे असांजे बिल्कुलु पुठियां घणा पिया आहिनि, असांखे मारण जी कोशिशि था कनि। बराए महिरबानी असां तव्हां खां तहफ़ुज़ था घुरियूं, जीअं त असांखे हू कुझु बि असांजो बिगाड़े न सघनि। माइट जेके आहिनि उहे वापसी जे पोयां आहिनि, त असांजे ॿिन्हिनि खे जुदा करे ऐं वापसी कनि पहिरें मुड़ुस खे, जेको मां हरगिज़ नथी चाहियां। मुंहिंजी तलाक उनखां थी चुकी आहे। हाणे मां अली ख़ान वल्द हाजी ख़ान खोसे सां शादी कई आहे।